ख़ुदा जी हिन ज़मीन ते नबूअत जो सिलसिलो जॾहिं सरकार मदीना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ख़त्म थियण खां बाद उन जी उम्मत में इंसाननि जी रहनुमाईअ लाइ हज़ारें वली कामिल पैदा थिया। अलाह उन्हनि खे ॿियनि आला शान सां गॾोगॾु करामत सां बि नवाज़ियो। अहिड़ी तरह असांजे मुर्शिद करीम हज़रत मोहम्मद क़ासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह जिन खे दुनिया मशहूरी शरीफ़ वारे साईं सां सुञाणींदी आहे, पाण हिकिड़ा बाकमाल हस्ती हुआ जिन जी करामत जा कई वाक़िया किताबनि जी ज़ीनत बणिया आहिनि। उन्हनि मां हिकु वाक़ियो अॼु तव्हांजे आॾो पेश था कयूं। लेकिन इन खां पहिरियों दरगाह शरीफ़ जे ऑफिशियल फेसबुक पेज खे लाइक कंदा, यूट्यूब जे ऑफिशियल चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटीअ वारे बटन ते क्लिक करणु न विसारींदा। फ़कीर मौलवी अली मोहम्मद चांडियो हाल साकिन मदीना मुनवरा वारो नक़ल करे थो त असांजे ॾाॾे मोहम्मद मूसा मूंखे ॻाल्हि कई त हिकु दफ़े असां दरगाह शरीफ़ ते वञूं पिया। जॾहिं बाकराणी स्टेशन ते लथासीं त उन ई रेलगाॾीअ मां हिकु शख़्स लथो। उन असां खां पुछियो त अदा मशहूरी शरीफ़ काथे आहे। उन खे असां चयोसीं असां सभु ओॾां ई हलंदासीं। पोइ असां उन खां पुछा कई त तव्हां केरु आहियो। उन ॿुधायो अदा मां सैयद आहियां, पंहिंजो नालो ऐं ॻोठु ॿुधायईं। असां आहिस्ता आहिस्ता हिन सां गॾिया पिया हलियासीं। असां खां अॻिते कुझु फ़क़ीर दरगाह शरीफ़ ते वञी पहुता। उन्हनि साईं बादशाह करीमनि सां इहा ॻाल्हि कई त हिकु शख़्स सैयद नाले अचे पियो, पहिरियों कॾहिं हिते शायदि कोन आयो आहे ऐं नओं माण्हू आहे। साईं जन फरमायो त अबा उहो काथे आहे। असां अर्ज़ु कयोसीं त क़िबला हाणे दरगाह शरीफ़ ते पहुतो हूंदो। उते साईं तालिबनि जो सबक़ु पढ़ाइणु छॾे यकदमि उथी पिया ऐं ॿाहिरि निकिरी आया। ॾिसनि त उहो शख़्स ॿाहिरां अचे पियो। जॾहिं उन शख़्स जी नज़र मुर्शिद करीमनि ते पई त ज़ोर ज़ोर सां रोअण लॻो ऐं साईं बादशाह करीमनि वञी भाकुर विधुसि। उते साईं बादशाह करीमनि फरमायुनि त शाह साहब झंग जी ॻाल्हि घर में न कबी आहे। इहा ॻाल्हि फ़क़ीरनि ॿुधी वरिती। पोइ साईं बादशाह शाह साहब खे हथ में हथ मिलाए दरगाह शरीफ़ ते वठी विया। ॾाढी ख़ुशी मरहबा फरमायूंसि ऐं लंगर वग़ैरह बि करायूंसि। जॾहिं साईं बादशाह हवेली शरीफ़ ते उसरी विया त फ़क़ीरनि वञी शाह साहब जो पासो वरितो ऐं अर्ज़ु कयाऊं त क़िबला साईं बादशाह अव्हां खे छा फरमायो, महिरबानी करे ॿुधायो छा ॻाल्हि आहे, इन ॻाल्हि जी हक़ीक़त छा आहे। उते शाह साहब घणो हेॾां होॾां जी कई, पर फ़क़ीरनि चयोसि क़िबला मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कसम अथव, ज़रूरु ॿुधायो। पोइ शाह साहब फरमायो त साईं कावड़ कंदा, पर अचो त मां तव्हांखे ॿुधायां थो छो जो तव्हां मूंखे कसम ॾिना आहिनि। पोइ ॿुधायईं त मां मदीने शरीफ़ में रहंदो हुयुसि। मूंखे उते काफ़ी साल थी विया हुया। पोयां मुंहिंजे चाची ऐं भाइरनि घणा ख़त लिखिया त जंहिं छोकिरीअ सां तुंहिंजी ॻाल्हि पकी थियल हुई हाणे तुंहिंजी उमिरि थी वई आहे, ॻोठु वापसी अच त तुंहिंजी शादी करायूं। मां उन्हनि खे रुखो जवाबु ॾेई छॾियो त मां बिल्कुलु कोन ईंदुसि, भले ॿिए हंधि हिन जी शादी कराए छॾियो। पोइ मुंहिंजे चाचीअ मजबूर थी उन छोकिरीअ जो रिश्तो ॿिए हंधि ॾिसी करे उन जी शादीअ जी तारीख़ पकी करे छॾी। उते मुंहिंजे भाइरनि मूं ॾे ॾुख भरियो ख़त लिखियो त अदा ज़ुल्म करे छॾियो थी। असां अखियुनि सां ॾिसूं था जंहिं छोकिरीअ जी शादीअ जी ॻाल्हि तोसां पकी थियल हुई उन जो निकाह ॿिए हंधि थो थिए। असांखे त मारे छॾियो अथई, कहिड़ो मुंहुं खणी असां ॾिसंदासीं। जॾहिं इहो ख़त भाइरनि जो पहुतो त उते मूंखे बि ॾाढी परेशानी थी, ॾाढो ॾुख थियो जो मानी खाइण बि विसरी वई। अची रोइण लॻुसि त हाणे छा थिए, टाइम बि पूरो थियण वारो आहे, पैसा बि कोन्हनि, छा करियां, कीअं पहुचां। राति हरम शरीफ़ ॿाहिरां रोआं वेठो त हिकु शख़्स मुंहिंजे मथां अची बीठो। मूंखां पुछियईं त पुट रोएं छो थो। मां उन शख़्स खे समूरो अहिवालु ॿुधायो। चयाईं त रो न, तोखे ॾसु ॾियां थो, तुंहिंजो कमु थी वेंदो। पोइ ॿुधायईं त हिकु शख़्स रोज़ निमाज़ इशा जी जीअं तकबीर लॻंदी आहे त बाबुल सलाम खां अची निमाज़ में बीहंदो आहे, फ़र्ज़ पढ़ण खां पोइ जल्द उथी वेंदो आहे। अथई बि सिंध जो, उन खे वञी चओ तोखे पहुचाए छॾींदो। पोइ मां उन शख़्स जो शुक्र अदा कयो। इशा नमाज़ जे वक़्तु जॾहिं तकबीर लॻी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर
أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله. बराबरि उहो ई शख़्स जंहिंजे बारे में मूंखे हुन शख़्स ॿुधायो हुयो अची नमाज़ में बीठो, मां बि उन जे पासे में वञी बीठुसि। जॾहिं सलाम वरायईं त मां वञी ॿांह में हथु विधोमांसि ऐं अर्ज़ु कयोमांसि त साईं मूंखे ॻोठ पहुचायो। आजिज़ीअ में चयईं, बाबा मूं वटि को हवाई जहाज़ त कोन्हे। मूं अर्ज़ु कयो त क़िबला मां सैयद आहियां, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो अथव, मूं ते रहम कयो। पोइ मूंखे मस्जिद खां ॿाहिरि वठी आयो ऐं फरमायईं, बचा ही पैसा अथी, साम्हूं बती ॾिसें थो, इहो दुकान आहे, इन खां ही फलाणी शइ वठी अच। मां तकिड़ो वयुसि, आख़िर ॾिसां त दुकान त कोन आहे, घर आहे। दर ते बि सॾु कयुमि त हिकु माण्हू निकिरी आयो। जॾहिं वेझो आयो ॾिसां मुंहिंजो भाउ आहे। उते मूं चयो, सुभान अल्लाह, मां त घर पहुची वयुसि। उन ई महिल भाउ सां गॾिजी चाचे वटि वयुसि। चाचे तंहिं महिल ई ॿिए शख़्स खे घुराए चयो त बाबा मालिक पहुची वियो आहे, हाणे मां पंहिंजी न्याणीअ जी शादी इन सां कराईंदुमि जंहिंजो असली हक़ आहे। पोइ नेठ मुंहिंजी शादी थी वई। पोइ मां उन हस्तीअ खे ॻोल्हण लाइ जंहिं मूंखे हिकु पल में घर पहुचायो ॾाढो घुमियो फिरियो आहियां, छो त इहो बुज़ुर्ग हुयो बि सिंध जो। मूंखे पक हुई कॾहिं न कॾहिं काथे न काथे ज़रूरु मिलंदो। पोइ मां शादीअ जे 3 ॾींहं खां घरां निकितो आहियां, ॻोल्हींदो रहियो आहियां, काफ़ी अल्लाह जा वली ॾिठमि, पर अॼु इहा सूरत ॾिठमि ऐं सुञातुमि। मूंखे इन जवान मशहूरी शरीफ़ वारे साईं पहुचायो आहे। बसि इहा ॻाल्हि आहे। आख़िर में गुज़ारिश कंदुमि त इन वीडियो खे वधि खां वधि लाइक कंदा ऐं दरगाह शरीफ़ जे ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। ला इलाहा